गुल प्लाज़ा जो सर्च ऑपरेशन मुकम्मल। अॼु इमारत खे सील कयो वेंदो। पुलिस पारां वाक़े जी जांच जारी। डिप्टी कमिश्नर ॾखण जावेद नबी खोसो जो चवण आहे त गुल प्लाज़ा जो सर्च ऑपरेशन तक़रीबन मुकम्मल थी वियो आहे। अॼु उन इमारत खे सील कयो वेंदो। केस दाख़िल थियण खां पोइ जांच जे अमल खे तेज़ कयो वेंदो। 73 पोतनि मां 23 जी सुञाणप थी चुकी आहे। 82 माण्हू गुम हुआ। जेकॾहिं अञा कंहिंजो प्यारो गुम आहे त राब्तो करे सघे थो। मुतासिर इमारत में अंदरि वञण खां पासो कयो वञे। मार्किंग बि कई आहे। SSP सिटी आरिफ अज़ीज़ चयो आहे केस दाख़िल थियण खां पोइ बयान वठण जो सिलसिलो जारी आहे। इंतिज़ामिया जे माण्हुनि जो किरदार समेत ॿियनि जा बयान रिकॉर्ड कया आहिनि। हिकु DVR मिलियो आहे। हुन सां जांच में मदद हासिल करण जी कोशिश कनि पिया। दरवाज़ा छो बंदि कया विया, बाहि लॻण खां पोइ खोलिया छो न विया, हुन जी बि जांच जारी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह हिफ़ाज़ती क़दमनि बाबति कमर्शियल इमारतुनि जी सालियानो मुआइनो ॿीहर शुरू करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। स्मोक डिटेक्टर, सेंट्रल अलार्म सिस्टम, हाइड्रेंट्स लॻाइण ऐं ऑपरेशनलाइज़ेशन लाज़मी करार। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त हिफ़ाज़ती मयार ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। फायर अलार्म पैनल, पोर्टेबल औज़ारनि हंगामी इशारनि जो मुआइनो कयो वेंदो। इमारत में बेसमेंट ऐं मेज़ 9 फ्लोर खे रुगो पार्किंग मक़सदनि लाइ इस्तेमालु करण जी इजाज़त हूंदी। ॿियनि मक़सदनि लाइ दुकान ऐं गोदाम ठाहिण जी इजाज़त न हूंदी। सिंध जे गवर्नर कामरान टिसोरी जी सिंध सरकार ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त सिंध सरकार 43 साल पुराणी लीज़ जो पतो लॻायो पर अञा ख़बर न पइजी सघी आहे त बाहि कीअं लॻी आहे। थी सघे थो त मेयर जो को ॾोह न हुजे। अचो त गॾिजी वेही मसइले जो हल कढूं। शहरी सवाल करे रहिया आहिनि त बाहि ते ज़ाब्तो छो न आंदो वियो। सियासत थींदी रहंदी। गुम थियल माण्हुनि जो पतो लॻाए वारसनि हवाले कयो वञे। हुकूमत वादियती इराक़े फ़ौजी हुकूमत ते ख़ाली कराइण वारे ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। अता तारड़ जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमती फ़ौज तरफ़ां वादियती इराक़े ख़ाली कराइण जो हुकुम जारी न कयो वियो आहे। गुमराह कंदड़ ख़बरुनि जो हुकूमत सख़्ती सां नोटिस वरितो आहे। कूड़ियूं दावाऊं बेबुनियाद बदनीयती ते ॿधल ऐं मख़सूस मक़सदनि तहत कयूं पियूं वञनि। मुहिम जो मक़सदु सिक्योरिटी इदारनि ख़िलाफ़ ग़लति ॼाण ॾियण, ज़ाती ऐं सियासी मक़सद हासिल करणु आहे। कानून लागू कंदड़ इदारा मामूल मूजिबि रुगो इंटेलिजेंस मालूमात जी बुनियाद ते दहशतगर्द अंसरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कंदा आहिनि। मक़ामी आबादी पाण ख़ारिजियुनि जी मौजूदगी ते ॻणती जो इज़हार करे रही आहे। PPM-MPA राजा खान महर हिंदू नौजवान विशाल कुमार विच में हलंदड़ तकरार नओं रुख़ अख़्तियार करे वियो। नौजवान विशाल कुमार जो चवणु आहे त राजा खान महर जे माण्हुनि संदसि वालिद लालचंद खे यरगमाल बणाए गन पॉइंट ते तरदीदी बयान ॾियारियो आहे। क़ुर पाक ते हथ रखी राजा खान महर चवे त तशदुद नाहे कयो त हू ॿारनि बचनि समेत खां माफ़ी वठंदो। खेसि घर भातियुनि समेत ख़तरो आहे। तहफ़ुज़ फराहम कयो वञे। PPM-MPA राजा खान महर नौजवान विशाल कुमार जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त नौजवान विशाल कुमार जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। साणसि कंहिं बि क़िस्म जी ज़्यादती न कई वई आहे। सियासी ऐं ज़ाती मुखालफ़त सबबि साख खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई पई वञे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त हिंदू बिरादरी सां हमदर्दियूं आहिनि। खेनि कंहिं बि सूरत में अकेलो न छॾियो वेंदो। मामिलो जल्द हल कयो वेंदो। सिंध सरकार तरफ़ां चोटियारी में नारी शाद बानो सां लॼा लुटण जी तशदुद जी जांच लाइ कमेटी क़ाइम। DIG में बि ख़ासि कमेटी जो चेयरमैन हूंदो। हैदराबादी सांघड़ जे SSP समेत 5 ॼणा कमेटी में शामिल। PPM ने शाज़िया मरी जी चोटियारी में ज़्यादती खां पोइ ज़ख़्मी थियल नारी शादबान मौला जे अयादत अदलिया खां जवाबदार खे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो। संदसि चवणु आहे त शादबानू मलाह लॼा लुट उन सां करण खां पोइ विषाणु तशदुद कयो वियो। संदसि जिस्म ई न पर रूह ते बि ज़ख़्म पहुता आहिनि। वाक़ई में मुलविस माण्हुनि खे सख़्त सज़ा मिलंदी। वाक़ई खे मिसाल बणाइण जी कोशिश कई वेंदी। पुलिस जी कोताही कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। मुतासिर न्याणी दिलेरी जो मुज़ाहिरो कयो। वाक़ई खां लिकाइण सबबि जवाबदार सज़ा खां बची वेंदा आहिनि। IG सिंध जावेद आलम मोदी तरफ़ां ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त SHO ख़मीस उब्रोही जी शहादत में मुलविस 2 ॾोहारनि खे अंजाम ताईं पहुचायो वियो आहे। हथियार पिटार न कंदड़ ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। पुलिस वटि हाणे जदीद टेक्नोलॉजी सां गॾु ॼाण ऐं ॿियूं सहूलियतूं आहिनि। क़बाइली झड़नि जे ख़ात्मे लाइ बि कोशिशूं थी रहियूं आहिनि। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿीहर बर्फ़बारी बरसाति। चमन ऐं भरपासे में तेज़ बरसाति सबबि वेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। कोयटा ज़ियारत कलात में बर्फ़बारी। मौसमियात खाते पारां हाणे ताईं मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वधीक बरसाति ऐं बर्फ़बारी जी अक थी। बलोचिस्तान, गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर, KP इस्लामाबाद, मरी गिलियात में बरसाति ऐं जाबिल इलाइक़नि में बर्फ़बारी जो इम्कान ज़ाहिर। लाहौर ऐं मुल्तान समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो थी सघे थो।
अमरीका की केतिरियुनि रियासतुनि में बर्फ़ानी तूफ़ान ज़िंदगी जो निज़ाम डावाडोल 7 ॼणा फ़ौत। अमरीकी मीडिया मूजिब वाशिंगटन, न्यूयॉर्क, टेक्सास, ओक्लाहोमा, न्यू जर्सी समेत दर्जनि रियासतुनि में बर्फ़बारी, बरसात ऐं थधियुनि हवाउनि जो राॼु आहे। न्यूयॉर्क जे बहिराड़ी वारनि इलाइक़नि में गर्मीपद काटो 49 ताईं किरी पियो। अमरीका में 16,000 खां उॾामूं मुअतल, 8 लख खां वधीक माण्हू बिजली खां महरूम, 24 रियासतुनि में हंगामी हालतूं लागू। पाकिस्तान T20 वर्ल्ड कप लाइ 15 रुकनी स्क्वाड जो ऐलान करे छॾियो। स्टार बैटर बाबर आज़म, फास्ट बॉलर शहनशाह अफरीदी ऐं ऑलराउंडर शादाब खान जी टीम में वापसी। फास्ट बॉलर हारिस रऊफ ड्रॉप, उस्मान खान, साइम अयूब, नसीम शाह स्क्वाड जो हिस्सो। इमरान अहमद, फ़हीम अशरफ, साहिबज़ादा फरहानी, ख्वाजा मोहम्मद नायक टीम में शामिल। मोहम्मद सलमान मिर्ज़ा, उस्मान तारिक, फ़खर ज़मान, मोहम्मद नवाज़ भी शामिल। पाकिस्तान 7 फरवरी ते नीदरलैंड ख़िलाफ़ वर्ल्ड कप मुहिम जी शुरूआत कंदो।